शहज़ादी साले वारनि जे घरां सुबुह जो थी आयो आहियां। जेकॾहिं तूं वरी ज़िद थी करीं त ॿीहर वरी थो वञां, पर मूंखे इहो कमु थींदे नज़र कोन थो अचे। मुंहिंजो मतिलबु आहे त एतिरो जल्दी थींदे नज़र कोन थो अचे। मूंखे ॾिसी थो धणी बसि ॾींहं ॿ ॾींहं थींदी पई वञा मां कमज़ोर। जेल साले वारनि देरि लाथी त मूमल जी शादीअ जी आस हिन दिलि में ई खणी मां मरी वेंदसि। चरी थी आई छा ॼाणी? अलाह साईं वॾो महिरबान आहे, रहीम आहे, तोखे उहो शफ़ा ॾींदो। हजाणी हजाणी त चईं थो, पर इहो दर जहिड़े नसीब कोन थी। छा लाॻे जहान में मदीने वारे जो दीदार नसीब थिए। ॿिन्ही जहाननि में उन साईं जे आसिरे ई ॿियो असांजो भरिजलो केरु आहे? धणी बशका छा तोखे लॻे थो थिया साले वारा इहे ॼाणे पुछे था ॻाल्हियूं कनि? हुननि ठली ॻाल्हि करे छॾी, बाक़ी मूमल सां साले शादीअ में ख़ुशि न आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का शहज़ादी। साले वारा पंहिंजे मसलनि में एॾा त उलझियल आहिनि कि हिक हंधि वेही ॻाल्हाइण चवाइण जो मौक़ो ई कोन थो मिले हुनखे। हुननि वीचारनि त अञा हिकिड़ी मुसीबत टरे ई कान थी त मथां वरी ॿियो दर झलियो वेठी आहे। राति थिए त साले ऐं चिबड़ वारनि ते ॿीहर थो वञी ज़ोर भरियां। ॿी ख़ुशी खणी न कनि, रुगो निकाह करे छोकिरीअ खे वठी वञनि। हाणे तूं हीअं कर, दवा पी, देरि थी वई आहे, दवा जो टाइम बि थी वियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।